चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिकु सियासी जमायत क़ौमी इदारनि खे निशानो बणाइण जी आदत विझी छॾी आहे। समूरनि इदारनि खे पंहिंजे दाइरे में रही कमु करणु घुरिजे। सियासी जमायतुनि खे बि पंहिंजी सियासत सियासी दाइरे में रही करणु खपे। गैर सियासी अंदाज़ में फ़ौज खे निशानो बणाईंदड़नि जो मुक़ाबिलो करणो पवंदो। पाकिस्तान में शफाफियत में इजाफो, करप्शन में घटिताई, मईशत तरक्की करे रही है। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल तरफा NCPS 2025 जी जारी कयल रिपोर्ट मूजिब मुल्की मईशत सबु हाली का इस्तेकाम ऐं तरक्की जी दग ते हली रही है। FATF जी गिरे लिस्ट में निकरण बैदि मुआशी इस्तेकाम जो सबब बणियो। पुलिस के हवाले से अवामी राय में हकारी लाड़ो ॾिसण में आयो। या बेहतरी पुलिस के रवैये ऐं सर्विस डिलीवरी की अक्कासी है। तालीम, ज़मीन मिल्कियत ऐं टैक्सेशन बाबत अवामी तासुर में भी बेहतरी आई है। पाकिस्तान की मईशत ले वही खबर। IMF पाकिस्तान ले 3 किस्त मंजूर करे छड़ी। IMF बोर्ड पाकिस्तान ले $1 अरब 29 करोड़ की मंजूरी दे छड़ी। वाशिंगटन में IMF के पाकिस्तान एग्जीक्यूटिव बोर्ड के इजलास में मंजूरी ॾिनी वई। हुकूमत पारा मुआशी सुधारन ते अमल दरामद की खातरी। इंडोनेशिया के सदर अबू सुबियांतो जी मान में वज़ीर आज़म हाउस में आजियाणु। पाक फौज के जत्थे तरफा गार्ड ऑफ ऑनर पेश। इंडोनेशियन के सदर गार्ड ऑफ ऑनर जो मुआयनो किया। पाकिस्तान और इंडोनेशिया जा क़ौमी तराना वजाया विया। अबू सुबियांतो वज़ीर आज़म हाउस में बूटो लगायो। शिकारपुर में पुलिस ऑपरेशन दौरान 9 ॾोहारियुनि के मारण की दावा। हथियारबंदन की फायरिंग में 2 DSPs 3 एहलकारन समेत जख्मी। पुलिस मूजिब मंचर शाहवार इलाके में ॾोहारियुनि खिलाफ पुलिस ऑपरेशन किया। फायरिंग की रिवट दौरान 9 ॾोहारी मारिजी विया। हथियारबंदन की फायरिंग में DSP पारस बखरानी, DSP गढ़ी यासीन ज़ऊर सुमरो समेत 3 एहलकार जख्मी थी पिया। मारिजी वियल ॾोहारियुनि में शहज़ोर शेख, शहमूर शेख, अवेस शेख, इमदाद शेख ऐं ॿिया शामिल। SSP शिकारपुर शाहदेव चाचर जो चुनाव त ऑपरेशन ॾोहारियुनि की फायरिंग में DSP पारस बखरानी ऐं DSP गढ़ी यासीन समेत 2 पुलिस एहलकार ऐं 1 रेंजर्स जवान जख्मी थिया आहिनि, जिन खे इलाज लाइ ख़ानगी अस्पताल उमाणियो वियो आहे। सिंध के घरू वज़ीर जालूसल अंचार जी ॾोहारियुनि खिलाफ कामयाब ऑपरेशन ते शिकारपुर के SSP ऐं पुलिस टीम के वाधायूं। DSP पारस बखरानी ऐं ज़हूर सुमरो की बहादुरी के सलाम पेश। पाकिस्तान में 80 सैकड़ों आबादी के पीण लाइ पानी ना है। एशियाई तरक्याती बैंक की वाटर डेवलपमेंट रिपोर्ट में इंकशाफ आउटलुक रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त पानी के निज़ाम में गवर्नेंस लाइ पाकिस्तान के ईंदड़ 10 बरहे में 35 खां 42 अरब डॉलर की ज़रूरत होंदी। फी माण्हू लाइ पानी की मिक़दार में 2400 क्यूबिक मीटर घटिताई रिकॉर्ड। ज़राअत लाइ वधीक मिक़दार में पानी इस्तेमाल थियण सबबि सतह में घटिताई ऐं गदलाण वधी रही है। पानी की मुखालिफ़ फैक्टरन ऐं इंफ्रास्ट्रक्चर की चैलेंज जे सबबि दरियाउनि के निज़ाम के ख़तरो है। मकानी खाते के सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह से वर्ल्ड बैंक मिशन के वफ़द से मुलाकात। वर्ल्ड बैंक के सहकार से जारी तरक्याती रिथाउन जो जायज़ो वरतो वियो। नासिर शाह के चुनाव कराची वॾो शहर है, जंहिं सबब इते मसला भी वधीक आहिनि। वर्ल्ड बैंक के सहकार से शुरू कयल रिथाउन ते ॾावती कम तेज़ी से जारी है। सिंध के सभिनी मकानी हुकूमतुनि के सपोर्ट कयो पियो वञे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद तरफा टंडो अलायार के माज़ूरन के कोटा तहत नौकरियों ॾियण जो हुकुम। डिप्टी कमिश्नर टंडो अलायार के 3 हफ़्तनि अंदर भर्तियों करे अमल दरामद रिपोर्ट जमा कराइण की हिदायत। अदालत हुकुम ॾिनो तो ज़िले में 5 सैकड़ों माज़ूर कोटा है। दरख्वास्त गुज़ारन के अहलियत की बुनियाद ते भर्ती कयो वञे।
मुंशिदाबाद भरिसां एम्बुलेंस सां हादसो, हिकु ॼणो फोत, 15 ज़ख़्मी। पीर शाख वटि इंडस हाईवे ते कराची खां लाड़काने लाश खणी वींदड़ एम्बुलेंस जो ट्रक सां ज़ोरदार टकर थी वियो। हादसे में 50 वरे जो वेठल वज़ीर चांडियो फोत थी वियो। एम्बुलेंस में सवार 5 ॿारनि समेत 15 माण्हू ज़ख़्मी। हादसे बैदि फोतियुनि जी लाश ऐं ज़ख़्मी सेवन अस्पताल मुंतक़िल। खैरपुर भरिसां क़ौमी शाहराह ते मोटरसाइकिल ट्रैक्टर ट्राली खे टक्कर, फरज़ंद अली जूणे जो फोत, 2 ॼणा ज़ख़्मी। हैदराबाद रेलवे स्टेशन वेझो घर में बाहि औरत सड़ी फोत, रेस्क्यू टीम पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त घर में नशे जो आदी शख़्स पंहिंजे कुटुंब सां गॾु रहंदो हो। घर अंदरि वॾी मिक़दार में कचिरो ऐं लुंडे जो सामान पियल हो। पुराणनि कपिड़नि खे बाहि लॻण सबबि वाक़ियो पेश आयो।